शमीर खान तहां पाण पंहिंजे सिर खैर त आहे? मासी बसरा आखिर तू ऐं तुंहिंजो भाउ कहिड़े मर्ज़ जी दवा आहे? शमीर खान असां ॿई भाउ भेण हर मर्ज़ जो इलाज आहियूं। कर ख़बर कहिड़ो मर्ज़ लॻो अथई? मासी बसरा शायदि तोखे त ख़बर हूंदी त रोशनी मुंहिंजी मंग आहे ऐं मां रोशनी सां शादी करणु चाहियां थो, पर चाचो शाह ज़मान मूंसां नाराज़ आहे। अहिड़ो को तावीज़ लिखी ॾे जो चाचो शाह ज़मान मूंखे सॾु करे रोशनीअ जो संग ॾे। शमीर खान इहे जेके रिश्ता आहिनि से आसमान ते जुड़ंदा आहिनि। बंदो छा थो करे सघे? सिर्फ़ दुआ करे सघे। मासी बसरा मां मञा थो त रिश्ता आसमान ते जुड़ंदा आहिनि, पर मूं इहो बि ॿुधो आहे त कोशिश कामयाबी जी कुंजी हूंदी आहे। मां न चोटीअ जो ज़ोर लाईंदुसि, तूं दुआ कर। ठीक है शमीर खान, मां रोज पानी पढ़ी सरदार साईं के पीआरींदस, पर हिकड़ो कम कर, तू भी सुबह जो नमाज पढ़ी रब के रीचा बाडाए धणीअ के सब सणायूं थींदियूं। ठीक है माई बसरा, ठीक है। जेकॾहिं मुंहिंजो कम थियो न त मां तोखे खुश करे छॾींदुसि। शमीर खान मुखे भी तो दे पंध पवणो, मुंहिंजो भी तो में हिकड़ो कम आहे। तो कम आहे कम वटा बेगो तो वट कमाए थो, तो वट कम थो करे थो। उनखे चओ त इहा जेका पहाज हाणे बेबी मुंहिंजे मथां विधी अथई इनखे घर मां कढी बस, पोइ मां भी तुंहिंजे ख़ुशीअ में खुश। छा तू मुखे इहा खुशी ॾेई सघे थो? न भाई बसरा न, मां कंहिंजो घर नथो फिटाए सघां। इहो मसलो तव्हांजो ज़ाती घर जो मसलो, इहो मसलो तव्हां पाण हल कयो त बहितर रहंदो। ठीक है शमीर खान, बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन ते। मां कोशिश कयां थी, कम ॾुखियो आहे तुहारो, पर पोइ बि चङो मां हाणे हलां थो। तूं रोशनी सां गॾु थी रहीं, तोखे मां इहो चवंदसि त तूं रोशनी खे शीशे में ला। समझई कोन समझई? समझी वेंदी माई बसरा। बहादुर खान, शादी थी वञण ताईं तव्हां घर खां न निकिरो। छो जलाल, इहा बि का रीत रस्म आहे छा? हाँ रे सर, रीत रस्म पंहिंजी जाइ ते, पर तव्हांजे तहफ़ुज़ जे लाइ बि ज़रूरी आहे त अव्हां घर खां ॿाहिरि न निकिरंदव। हिकु ॻाल्हि त ॿुधो जलाल, हज़रत इज़राइल खां अॼु ताईं केरु लिखी सघियो आहे छा जो मां उन खां लिखी घर में वेही रहां? रे सर, मौत जी जाइ ऐं ॾींहुं त मुक़ररु आहे, पर मूंखे ख़तरो आहे त अॻु जीअं दुश्मन वरी बि अव्हां खे धकी करे अव्हां जो कुझु बर्बाद न करे छॾीनि। जलाल, असां पंहिंजी ज़मीन ते था हलूं, कोई बंगुल जे ॻोठ कोन था हलूं। तूं फिक्र न कर जलाल, मां इन गिदड़नि खे हिक ई हकल सां भॼाए छॾींदुसि। रे सर, इहे गिदड़ साम्हूं कोन ईंदा, इहे चोरी वार कंदा। भला जेकॾहिं 4 ॾींहं 2 ॾींहं ते न वेंदव त छा थी पवंदो? छा कयां जलाल, नंढपण खां वठी मौत जे ख़ौफ़ खां बेख़बर रहियो आहियां, इन करे इन भाड़े भुतनि ते पंहिंजी अखि कान थी ॿुॾे। रे सर, कल्ह शाम खां कुझु ओपरा माण्हू असांजी जुई में ॾिठा विया आहिनि ऐं मूंखे शक थी पियो आहे त इहे असांजा दुश्मन आहिनि। शक जी गुंजाइश न आहे जलाल, इहे पक सां असांजा दुश्मन ई आहिनि। हाणे जेकॾहिं कंहिं बि अहिड़े शकी माण्हू खे ॾिसी न, उन महिल ई उनखे ॼूंडनि खां वठी हीले अची मुंहिंजे पेरनि में उछलाइजे। ठीकु आहे रे सर, मां संगत खे चवां थो त आस पास ते नज़र रखनि। फिक्र न कर हाशिम खान, ये बंगुल खान वारा हाणे थधा न ई उहो असां सां विढ़ंदा न ई विढ़ण जी कोशिश कंदा। बंगुल वारनि में थूम ई न आहे जो उहो असां सां विढ़ंदा। दुआ कबे तुझी। बाबल साईं, इहा बंगुल जी साज़िश आहे। हू मुंहं में मिठड़ो थी
अंदर में बाह जा उल्ला लिकाई वेठो आ। बाबल साईं ज़ाहिरी तौर ते हू तव्हांजो दोस्त बणिजी बीठो आ, पर अंदर में विढ़ण लाइ वझ पियो थो ॻोल्हे। सरदार सिंह बंगुल ऐं हाजी शरीफ़ बहादुर खे मारण जी टिक पिया कनि ऐं बहादुर जे मारण खां पोइ मुंहिंजी मिल्कियत फबाइण जा ख़्वाब पिया ॾिसनि। हाँ सरदार साईं, मूंखे संगत ख़बर ॾिनी आहे त बंगुल हाजी शरीफ़ खां ज़मीन वठी उन जे बदिले में बहादुर खे माराइण थो चाहे ऐं हाजी शरीफ़ ऐं गुलज़ार जूं सरगर्मियूं वधी वयूं आहिनि। भेण ससुई जी शादीअ खां अॻु ई हू बहादुर खे मारण जी तयारी करे रहिया। पोइ बि दिलावर सां आग्रही न कंदासीं। पंहिंजी ऐं बहादुर जी हिफ़ाज़त जे लाइ जुगा अपा वठणा पवंदा। दिलावर, तूं ऐं हाशिम बंगुल, गुलज़ार ऐं हाजी शरीफ़ ते कड़ी नज़र रखो। हाशिम, जेकॾहिं इहे टई तव्हां सां आग्रही कनि या विढ़ण जी कोशिश कनि त पोइ घटि न कजोनि। मुंहिंजी तव्हांखे इजाज़त आहे ॿिन्ही खे। बाबल साईं, बंगुल कोन मुड़ंदो, भली पाण माठ कयूं वेठो हूंदे, पर कुझ अॻुअ में हाजी शरीफ़ जो साथ ज़रूर ॾींदो। बाबर सिंह, असां उन्हनि जे धक लॻण जो इंतज़ार कोन कंदासीं। बाबर सिंह, जेकॾहिं हू हथ में बंदूक खणंदा असां गोली हणी कढंदासीं। साईं दादा, इन हाजी शरीफ़ खे दड़का ॾेई माठ कराइण तुंहिंजो कमु आहे। ऐं हा, बाक़ी माण्हू मारण जी का बि ज़रूरत न आहे ऐं रत वहाइण बि सुठी ॻाल्हि न आहे। ॿुधी छॾियो सरदार साईं, हाजी शरीफ़ ऐं गुलज़ार जा असांखे पक्का सबूत मिलिया त हू रत जी रांदि रचाइण वारा आहे। इहा बि ख़बर पई आहे त इहो बंगुल बि उन्हनि सां ॿिट आहे। बाबल साईं, अॻ में बि ने हाजी शरीफ़ बहादुर खे मारण लाइ मारियो हो, पर बहादुर जी ज़िंदगीअ जा अञा कुझु ॾींहं बचियल हुआ, तंहिं करे हू बची वियो। पर जेकॾहिं हाणे बहादुर ते हमिलो थियो न बाबल साईं, पोइ बहादुर कोन बचंदो। सरदार साईं, क़िस्मत हर दफ़े साथ न आहे ॾींदी, असांखे कुझु न कुझु करणो ई पवंदो। बहादुर जी हिफ़ाज़त ज़रूरी आहे। हिकु दफ़ो उन्हनि शैताननि खे ख़बर पइजी वञे ऐं उन्हनि टिनी खे सम्झायो, जेकॾहिं न मुड़नि न त पोइ सबक़ु सुठो सेखारे छॾिजो। अहिड़ो सबक़ु सेखारियोनि दिलावर, साईं दादा, हाशिम, मुंहिंजी तव्हां टिनी खे इजाज़त आहे। अहिड़ो सबक़ु सेखारियोनि जो सॼी ज़िंदगी यादि रखनि। पर हिकु दफ़ो उन्हनि खे इज़त सां सम्झायो, न मुड़नि त पोइ सबक़ु सेखारिजो। ठीकु आहे बाबर साईं, इज़त जी ॿोली हिननि टिनी खे सम्झ में त कोन थी अचे, पर वरी बि असां उन्हनि खे सम्झाइण जी कोशिश कंदासीं। अचु दिलावर। मां साइण आहियां ऐं पीर करामत जी सॼी मिल्कियत जी मां साइण आहियां ऐं पीर करामत जी सॼी मिल्कियत जी मां वारस आहियां। पोइ जे मूं उलंघ सां शादी कई त फिर एहसान मूंखे मिल्कियत मां पोइ बेदख़ल करे छॾींदो। महल छॾे झूपड़ियुनि में रहण अक़लमंदी जी ॻाल्हि न आहे। जरी न थी लोंग जड़ा लख मिली वेंदई, पर बंगला, गाॾियूं ऐं टट सभु हलिया वेंदई। न, दिल जी न ॿुध, दिमाग़ जी ॿुध। जरी न थी रेशम, जरी न थी।
मायूस छो आहियो? कुछ भी न थियो आहे सन साईं। पोइ तव्हांजे अखियुनि में आलाण छो आहे? एहसान साईं, मूंखे बि अफ़सोस थियो आहे तव्हां मूं मां बेज़ार थी विया हो। ज़मीन ऐं मिल्कत जे करे मूंखे हिन हवेली मां कढण था चाहियो? न चाची न, ईअं न आहे। तूं मुंहिंजी चाची आहीं, इज़त लाइक़ आहीं। चाचा करामत कहिड़ो बि हुयो त मुंहिंजो चाचो ऐं तुंहिंजो मुड़ुसु। हू पंहिंजा अमल खणी पाण सां गॾु हलियो वियो। तव्हां कहिड़ो ॾोह कयो आहे? मां छो तव्हां मां बेज़ार थींदुसि? पोइ तव्हां मुंहिंजी शादी जी ॻाल्हि छो कई? चाची वो न इएं करे जो तो पाण लोंग सां रहण जी ख्वाहिश ज़ाहिर कई। न एहसान साईं न, लोग तो मुझे सिर्फ मासात आहे, बस हुन सां ॿियो मुंहिंजो को बि रिश्तो न आहे। त पोइ ठीकु आहे चाची, मां तोखे केॾांहुं वञणु कोन ॾींदुसि। हाणे त ख़ुशि आहीं न? हा एहसान साईं, हाणे मां ख़ुशि आहियां। कहिड़ो ज़मानो अची वियो आहे माई बसरा। रत रत जो दुश्मन थी वियो आहे। माण्हू मिल्कियत जे लाइ अंधा थी विया आहिनि। रिश्तनि जो जज़्बो ई निकिरी वियो अथनि। छा कजे अम्मा रोशनी? चवंदा आहिनि कुओ खोटरे मुंहं में पवे। मोह बि पंहिंजो, मोचड़ो बि पंहिंजो। मासी मां पाण परेशान आहियां। हिते अचण खां पोइ मूंखे ईअं थो लॻे जे मां कैद थी वई आहियां, ॼण कंहिं मुंहिंजा पर पटे छॾिया आहिनि। मां हैरान आहियां त पंहिंजा पेंशन जा मारा थी पवंदा। मासी बसरा एतबार ई कोन थो अचे। ओमड़े बंगले खां ॿ पेर ॿाहिरि कढो। गोगो मोफेर ज़माने खे ॾिसो वाइसो त ख़बर चार पवई। को ॿधी ॿारो घुमो, को ताज़ी हवा में साह खणो। बहादुर शाबस ते तुंहिंजे खिलाफ एॾो वॾो महाज़ खड़ो कयो अथनि, तो असांखे ॿुधायो ई न आहे। हाशिम खान, मूंखे बि कल ख़बर पई आहे त बंगुल ऐं हाजी शरीफ मुंहिंजे खिलाफ खॾूं कुट रहिया आहिनि। बहादुर खान, तूं फिक्र ई न कर। मां बंगुल ऐं शरीफ खे इन्हनि ई खॾुनि में दफ़न कंदुसि जेकी हू तुंहिंजे लाइ खोटे रहिया आहिनि। बहादुर, पहिरियां असां बंगुल ऐं शरीफ खे सम्झाईंदासीं। जे सम्झी विया त ठीकु आहे, न त उन्हनि जो अहिड़ो असर कंदासीं जो सॼी उमिरि यादि रखंदा। हाशिम खान, मूं घणियूं ई मिटियूं माइटियूं निभायूं, घणो ई रिश्तनि जो एहतराम कयो, पर इहो हाजी शरीफ सभु लीका लताड़े वियो आहे। इहो मूंखे मारे सॼी मिल्कियत हड़प करण जे चकर में आहे। हाणे हू ज़बान जी ॿोली न सम्झंदो, उनखे गोलियुनि जी गूंज सम्झाईंदी। दिल त चवे थी त इन बंगुल, शरीफ ऐं कमदार नबूअ खे गोलियूं हणी उन्हनि जे जिस्म खे परून करे छॾिया। पर बाबल साईं चवे थो असां इंसाननि खे मारण वारा न आहियूं, पर इंसानियत खे बचाइण वारा आहियूं। इन करे अञा ताईं ये शैतान जिंदा है। बहादुर, असां तो वटि इन करे आया आहियूं त हिकिड़ो दफ़ो उन्हनि खे ज़बानी कलामी सम्झायूं। जे सम्झी विया त ठीकु आहे, न त मौत उन्हनि जो मुक़दर हूंदो। हाँ हाशिम खान, तूं सही तो चईं। इख़लाक़नि तौरु हुननि खे हिकु दफ़ो सम्झाए था छॾियूं। जे मुड़ी विया त ठीकु आहे, जे न त हुननि जा बि रस्ता खुलिया पिया नी, असांजा बि। त पोइ जेका संगत जी सलाह। पोइ हलो। अखिड़िन खां दूर लॾे विया, प्यार पखियड़ा
जोई छॾे विया तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती तिन सां मिलण लाइ दिलड़ी आती कंडन जिया से जहयाती। छो मुंहिंजी राणी तू रोई छो पई? हाणे त तुंहिंजा मुरकण जा ॾींहं आहिनि। अदी किथे आहे आलिया, किथे आहे चाची ज़रीना, किथे आहे अदा ख़ातिमा सालार। मां उन्हनि खां सिवा शादीअ जी जोड़ कीअं पाईंदमि, कीअं पाईंदमि मां शादीअ जी जोड़ो। न रो मुंहिंजी राणी, ये दुनिया आहे जंहिंमें असां सभु कुछ वक्त जे लाइ आया आहियूं ऐं पंहिंजो नसीब पाण खणी आया आहियूं। हिकु ॾींहुं असां बि हलिया वेंदासीं। जेके ज़िंदगी में 4 लम्हा ख़ुशियुनि जा मिलिया आहिनि न, उन्हनि खे रोई ज़ाया न कर। अदी जेकॾहिं चाची ज़रीना, अदी आलिया असां सां गॾु हुजनि त छा ख़ुदा जी ख़ुदाईअ में कमी अची वञे हा? पोइ हू असांखे छॾे छो हलिया विया? अदी छो? अदा ख़ातिम, अदा सालार पंहिंजे हथनि सां मूंखे रुख़सत कनि हा न। ससी, जेका मुंहिंजी रब जी रज़ा मूं वटि मोटी न आहे ईंदा मुंहिंजी भेण। अदी अॼु ख़बर पई मूंखे चाची ज़रीना जे विढ़ण में भी प्यार हुयो असांजे लाइ। मुंहिंजी शादीअ जी रस्मूं केरु अदा कंदो? अदी केरु अदा कंदो? ही घर असांजो केॾो न वीरान थी वियो आहे। ससी, ससी, छा तू हिन शादीअ में ख़ुशि नहीं? या तुंहिंजा माइट तुंहिंजी शादी ज़बरदस्ती कराए रहिया आहिनि? न रोशनी, अहिड़ी त काई बि ॻाल्हि न आहे। पोइ तू रोई छो पई? बस ईअं ई आलिया भेण, चाची ज़रीना ऐं पंहिंजा भाइर यादि अची विया, तॾहिं रोई ॾिनो अथमि। अड़ी हमड़ ससुरी पसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था अथनि पिया। पर अड़ी हमड़े हीअ मुंद मुरकण जी आहे, ॻाइण झूमण नचण जी आहे, इहे त न कयो। हाँ ससी, असां तुंहिंजी ख़ुशियुनि में शरीक थियण आया आहियूं, पर तूं हिते रोए थी। अमड़ मीरा, ससुरीअ जी शादीअ जो जोड़ो त ॾेखार। जिया